कश्मीर ज़िले में अमन अमान वारी सूरत हाल एक भेरो ॿीहर इंतहाई ख़राब थी वई। बख्शापुर थाणे जे SHO ग़ुलाम क़ादिर जतोई ऐं SHO अलियास ओडो पुलिस जी नफ़री साण करे गबले जे कचे वारे इलाक़े में घुर्बल रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करण लाइ विया त पुलिस ऐं ॾुआरनि विच में काफ़ी देर ताईं फायरिंग जारी रही। ॾुआरनि जी फायरिंग में APC मशीन जी चेन टुटी पई, जंहिं सबबि पुलिस एहलकारनि खे हथियार बंदनि सख़्तु तशदद करण बाद पुलिस एहलकारनि खे दरिया जे पार खणी यरगमाल रखियो। अहिड़ी ॾुआरनि पारां वीडियो बि वायरल कई वई। उन वीडियो में पुलिस एहलकार ॾुआरनि खे पाक किताब जा वास्ता ॾींदे नज़र अची रहिया आहिनि। चई रहिया आहिनि त असांखे गोलियूं हणी न मारियो। ॿिए पासे अहिड़ी ख़बर SSP कश्मीर अमजद अहमद शेख ताईं पहुचण खां पोइ समूरे ज़िले जे पुलिस गबले जे कचे वारे इलाक़े में एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ लथल आहे, पर हिन वक़्त ताईं ॾुआरनि वटि यरगमाल बणायल SHOs समेत एहलकारनि खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। ॿिए पासे पुलिस खे चैलेंज कंदे ॾुआरनि ख़ुशी वचां दरिया जे कप ते बीही फायरिंग करे रहिया आहिनि। अहिड़ी वीडियो बि ॾुआरनि पारां वायरल कई वई आहे।